नाज़रीन, शहीद नसरुल्लाह गडानी जिनजा कातिल हिनमाल ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि, उन्हनि जे कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ सरहद प्रेस क्लब जा जेके सहाफ़ी आहिनि ऐं उन सां गॾोगॾु सिविल सोसाइटी जा माण्हू हिते एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं। अॼु क़त्ल जे हवाले सां सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। अॼु असां सरहद जा सान्या बंद, सिंध जी संगत जा मेंबर, प्रेस क्लब सरहद जा मेंबर ऐं समूरा सान्या बंद इहे मुतालबो करे रहिया आहिनि त शहीद नसरुल्लाह गडानी जे कातिलनि खे गिरफ़्तार करे खेनि इबरतनाक सज़ा ॾिनी वञे ऐं शहीद नसरुल्लाह गडानी हिकु अवामी किरदारु हुयो ऐं हू सहाफ़त जो सिरमोड़ ऐं अछो उजरो किरदारु हुयो। हुन हमेशह आवाम जी ॻाल्हि कई, हुन आवाम जे आवाज़ खे आला एवननि ताईं पहुचाइण जे लाइ जुरतमंदीअ जो मुज़ाहिरो कयो। उन जुरतमंदीअ जे मुज़ाहिरे जी मोट में हुनखे शहादत नसीब थी, पर हू कॾहिं बि हुनखे पछताव नाहे ऐं मां सम्झां थो त हुन जो शहादत जे हवाले सां उन जी ख़्वाहिश हुई त हू शहीद थी अमर बणिजे। ऐं तव्हां ॾिठो कराची खां कबूल गडानी ताईं समूरी सिंध हुनखे सुॾकनि ऐं लुड़कनि जी भेटा ॾेई इस्तक़बाल कयो। मां सम्झां थो इन खां वॾो को ट्रिब्यूट कंहिं कलम धणी खे नथो थी सघे ऐं सिंध जे सहाफ़त जे हवाले सां तमामु डिघी तारीख़ आहे। शहीद शाहिद सुमरो, शहीद अमीर बख्श बिरोही, मरखंड अज़ीज़ मेमण, लाल अजवाणी ऐं उनखां पोइ शहीद जानवंत महार ऐं उन खां बाद में अॼु असां ॻाल्हि कयूं था शहीद नसरुल्लाह गडानी जी। हीअ जेका सिंध जे सहाफ़त जे हवाले सां हिकिड़ी डिघो दास्तान आहे, शहादतनि जो सिलसिलो अॼु न आहे, इहो माज़ी में सहाफ़ियुनि खे ॾाज में मिलियल आहे, पर हुन कॾहिं बि कंधु कपाए सघनि था, कॾहिं बि जो कंप्रोमाइज़ न सघनि। मज़लूम माण्हुनि जो आवाज़ बणिजी अॻिते आया आहिनि ऐं हीअ सहाफ़त में हीअ शहादत जो सिलसिलो पुराणो आहे, जारी सारी रहंदो। पर शहीद जो जेको मिशन हुयो त हुनखे असांखे आम करिणो आहे त हू मज़लूम माण्हुनि जी ॻाल्हि कजे ऐं असांखे इस्तेसाली तबक़नि खे नंदणु घुरिजे। निडर साफ़ इहो, दिलेर साफ़ इहो, हर मामले ते ग़रीब हुजे, कंहिं जो बि मसइलो मसालो हुजे, उहो पहिरियां सभु खां अवल हूंदो हुयो। कंहिं सां कंप्रोमाइज़ बिला शक साफ़ जे सिफ़नि में छो न हुजे, साफ़ सां बि जेकॾहिं ग़लति हूंदो त साफ़ सां बि जेको आहे इख़्तिलाफ़ पैदा कंदो। शहीद जे असांजे जेको आहे हुकूमत वक़्त खां मुतालबा त जेके शहीद जा कातिल आहिनि उहे फिलफोर गिरफ़्तार कया वञनि। तव्हां पाण ॾिसो पिया त शहीद जे जनाज़े में ऐं शहीद खे जेके माण्हू सिंध जी अवाम ऐं साफ़ जेके दोस्त आहिनि या जेके बि माना हुते सोशल वर्कर उन्हनि जे लाइ केतिरो जेको आहे पाण तव्हां ॾिठो हुनजे जनाज़े में केतिरा माण्हू हुया। उहो शहीद न आहे, उहो असांजे दिलि में ज़िंदा आहे ऐं उहो जेको मिशन हो उहो पंहिंजो छॾे वियो आहे ऐं उन मिशन खे जेको आहे तव्हां असां जेके दोस्त आहियो या जेके सिंध जा सान्या वासा आहिनि उहे सभई जेको उन मिशन खे अॻिते हलाइनि था। बाद में साफ़ सोशल वर्कर हुयो ऐं माण्हुनि जे लाइ आवाज़ उथारियो। साफ़ ई लिखंदा आहिनि पर ही माण्हुनि जे लाइ पाण बीह करे ऐं आवाज़ उथारींदो हुयो। उन मज़लूम खे हक़ ॾियण लाइ पाण उन वॾेरनि जे अॻियां ऐं हुकूमत जे अॻियां बीह रहंदो हूंदो त हिन ग़रीब सां इंसाफ़ थिए। हिन ग़रीब जो मां इंसाफ़ लाइ आयो आहियां, मां हिन जो इंसाफ़ वठणु चाहींदुसि, उनजे लाइ ॻाल्हाईंदो रहियो। ॾोह ॾुआरी न हुयो, सच ॻाल्हाईंदड़ हुयो। सच ॻाल्हाईंदड़ खे क़त्ल कयो, शहीद कयो वञे थो, पर उनखे शहीद कयो वियो आहे। हू शहीद आहे, उन मौत खे मौत ॾिनी आहे छो जो उनजे लाइ अवाम उथी आहे। अलाह साईं उनखे एतिरो दाद ॾिनो आहे। असां हुकूमत खे चऊं था त इंसाफ़ कयो, दाद ॾियो। दाद ॾियण जे बजाय उनजो खून हीअं ज़ाया न लोड़ियो न वञे, उनजे खून सां इंसाफ़ कयो, अवाम सां इंसाफ़ कयो, उनजे हक़ सच सां इंसाफ़ कयो। उन हमेशह हक़ सच ॻाल्हायो आहे। हक़ सच सां वॾेरनि सां उनजी जंग हुई, का ज़ाती जंग उनजी न हुई, उहो इलाइक़े जे लाइ हक़ सच चवंदो। शहीद नसरुल्लाह गडानी जूं ॻाल्हियूं तमामु घणियूं आहिनि, पर जंहिं ॾींहं ने जो मड़ मीरपुर माथिल पहुतो उनजी हिकिड़ी मोहबत जी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जूस वारो बीठो जेको फार्मर जो जूस माण्हुनि खे पीआरे पियो। असां चयो शायदि उहो पैसनि वारो आहे। 4 दोस्त हुयासीं, असां प्रेस क्लब जा दोस्त हुया। असां 4 ॼणनि जो जूस पीतोसीं। पैसा करी उनखे 500 रुपया ॾिनासीं, उन पैसा न वरिता त मां तव्हां खां पैसा न वठंदुमि। यार तव्हां नसरुल्लाह जा महिमान आहियो, मुंहिंजी हुन सां मोहबत आई ऐं उनखे अखियुनि मां पाणी हली वियो। उन जेको आहे न असां पैसा न वरिता। ॾिसो त उन जी इहा मोहबत हुई, उन जी इहा महिनत हुई। बेबाग़ माण्हू हुयो ऐं ग़रीब सां प्यारु करण वारो हुयो। अलाह पाक उनखे जन्नत में अला मक़ाम। असांजो मुतालबो इहो आहे त असां सिंध हुकूमत खां इहो मुतालबो कयूं था त अहिड़नि ज़ालिमनि कातिलनि खे गिरफ़्तार करे उनखे सरेआम चौक ते फाई ॾिनी वञे ताकी उनजा 7 नस्ल यादि करनि त कंहिं ग़रीब सां को बि न हक़ न थिए। महिरबानी।
अॼु जेको ही एहतजाज रिकॉर्ड कराए पियो वञे सिंधियत बि संगत शाह सरहद जे प्लेटफॉर्म तां सभई दोस्त जेके गॾु थिया आहियूं, असांजो इहो मुतालबो आहे त शहीद नसरुल्लाह गॾाणी जे खून सां इंसाफ़ कयो वञे। शहीद नसरुल्लाह गॾाणी जेको सिर्फ़ु सहाफ़ी न बल्कि हिकु अहिड़ो किरदारु हुयो जंहिं हिन समाज जे कुदनि अंसरनि खे वाइखो कयो। हुन पंहिंजे कलम जी ताक़त सां, हुन पंहिंजे कलम खे इस्तेमालु कंदे ज़ालिमनि जाबरनि जे कोटनि ऐं उन्हनि जे बुर्जनि ऐं कुंगरनि खे लोॾे धोॾे ऐं उन्हनि खे ईअं सम्झो त सत्यानाश करे छॾियो हुयो। हुनजो जेको किरदारु आहे उहो तारीख़ में हमेशह यादि रखियो वेंदो। असांजो आला अख़्तियारनि खां इहो ई मुतालबो आहे त हुन जा क़ातिल जेके आहिनि उहे केफ़र किरदार ताईं पहुचाया वञनि, उन्हनि खे कड़ी खां कड़ी सज़ा ॾिनी वञे त जीअं शहीद नसरुल्लाह गॾाणी जे खून सां इंसाफ़ थी सघे। शहीद नसरुल्लाह गॾाणी हिकिड़ो अहिड़ो किरदारु हुयो जंहिंजे बारे में हिन वक़्तु पूरी संद सुजाग थी चुकी आहे। उन्हनि खे ख़बर पइजी चुकी आहे त हुन कहिड़ा कमु कया, हुनजो मिशन कहिड़ो हुयो, हू कहिड़े मिशन ते कमु कंदो रहियो। हुन पंहिंजे मिशन खां हिकिड़ो क़दम बि पोइते न हटियो। हुनखे काफ़ी अज़तियूं तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं, FIRs कयूं वयूं, हुनखे गिरफ़्तार कयो वियो, हुनखे तरह तरह जूं अज़तियूं ॾिनियूं वयूं। आख़िरी दम ताईं हुनखे ईअं सम्झो क़तल करे शहीद कयो वियो। असां त सम्झूं था त उहो शहीद जी पंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश बि हुई त मां शहीद थियां, पर शहीद त हू थी वियो, हुनजी ख़्वाहिश बि पूरी थी वई, हू त अमर थी वियो। पर असां इहो नथा सोचूं त हुन सां असांजी सोसाइटी जो केॾो नुक़सानु थी वियो। हीउ हिकिड़ो एतिरो वॾो नुक़सानु थी वियो आहे जंहिंजो असां अंदाज़ो बि नथा लाहे सघूं। हीउ एतिरो नुक़सानु आहे जो उहो तव्हां हिकिड़े मीरपुर माथिले जो हिकिड़े ग़रीब आवाम खां पुछो, हिकिड़े मज़दूर खां पुछो त हू केतिरो हुननि जो हुयो। मिशन खे जेको अॻिते कीअं हलाए सघंदा? असां हुनजे मिशन खे अॻिते वधाइण जे लाइ हुन जूं सभु शयूं क्लियर आहिनि। हुन कहिड़े मिशन खे अॻिते वधाइण जी कोशिशि कई आहे, हू सरदारी निज़ाम, जागीरदारी निज़ाम हुनजे बिल्कुलु मुकमिल मुखालिफ़ हुयो। असां हिन वक़्तु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो वाइदी रस्तो आहे असां नौजवाननि वटि त जेको हुनजो मिशन हुयो सरदार माए फुट, उनखे अॻिते वधायूं, सरदारनि खां सवाल कयूं, उन्हनि खे नंगो कयूं, उन्हनि खां इहे सभु शयूं वठूं जेके असांजा राइट्स आहिनि उहे छिनी वठूं, तॾहिं हुनजे रूह खे को सुकून पहुचंदो, तॾहिं हुन सां इंसाफ़ थी सघंदो। ऐं असां हितां हिन ईअं सम्झो त माइक वसीले हुननि जे वारसनि खे हिकिड़ो ईअं सम्झो त घुर था कयूं त हू शहीद नसरुल्लाह जे लाइ उथी बीहनि, हुननि सां पूरी संद गॾु आहे। जेको बि हुननि जो क़ातिल आहे, जंहिं ते बि हुननि जा डाउट शक आहिनि, उन्हनि खे क्लियर करनि, पूरी संद हुननि सां गॾु आहे, उन्हनि खे लिकाए रखणु न घुरिजे। सरदार माए फुट नाज़रीन, ही हिकु अहिड़ो स्लोगन आहे जेको हिन वक़्तु पूरी सिंध में, पूरी पाकिस्तान में छाइल आहे। हीउ स्लोगन जो जेको ख़ालिक़ आहे उहो शहीद नसरुल्लाह गॾाणी आहे, जंहिं हिन मैसेज ज़रिए या पंहिंजी शहादत ज़रिए या हिन पंहिंजे नारे ज़रिए सिंध जी आवाम में शऊर पैदा कयो आहे। ऐं हिननि सभिनी दोस्तनि जो जेके हुनजे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज करे रहिया आहिनि, त उन्हनि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त उन्हनि क़ातिलनि खे फिलफोर गिरफ़्तार कयो वञे, उनखे कड़ी खां कड़ी सज़ा ॾिनी वञे, त जीअं ईंदड़ वक़्त में कंहिं ॿिए माई जे लाल खे इहा ज़रूरत न थिए त हू कंहिं सहाफ़ी खे या समाजी वर्कर खे या हिकु अवामी शख़्स खे अहिड़े तरीक़े सां क़तल न करे सघे।